की जय। जय हो जय हो जय हो जय लक्ष्मी माता। कृपा कजे माँ, कृपा कजे, सब जो खोलो अरे धंधेदारी में बरकत विझे माँ। माँ माँ कृपा कर, कृपा कर। जय जय। मैडम 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 छाप क्या गए हो? गोपू ये मत्ती तो मुझाए चली ना सच्ची में। इसी ना बेटो मां योगा बेटी कया डिस्टर्ब ना कर मुके। मैडम योगा में ना गयो? मैडम एकड़ो काम कयो ना मुखे योगा देखाड़ो न किए कभी आ मुखे पावांगे ठहणवा मैडम। लच्छू तू हिने जन्म में तो मुंह वांगुर बिल्कुल भी न ठही सगने ठीक है। बाकी गाल रही योगा जी कही ते वे और मां जिए कया की तिए कंदो मैडम माने में न ठीक है बे जन्म में बिल्कुल तांग उठावना देखाड़ो मुके योगा। हां ये कभी आ मैडम खुदा छाके देख सा अंदर खान बाहर छे अंदर खान बाहर छे छाके बाहर छड्या अंदर खड़ा बाहर छड्या छा ठीक है तू यही कर पर योगा करने मुखे भी हो तू भी कर ठीक है मैडम बिल्कुल इसी करे कया लो। हां ठीक है चालू करो। हाँ योगा बेटा करी ये कुत्ता मांगो छोबा तो साइकी मैडम तारा मुके कुत्तो चयो ने पालतू चलो मैं फालतू कुत्तो ले छो हने अंदर बैठ और मुझे ना लीमो पानी खणी है तो होने में बाकी मिला खणी है चले भाई। हाँ मैडम माँ ताला नींबू पानी खड़ी तो चाहूँ बट्टे चिमचा माखिया बिल्कुल मिला दी दबावे। अरे छोरा तू छा मैडम जा ये गुपुड़ चुपुड़ बो करी न साहब मैडम मुखे चाहिए मुखे लीमो पानी खणी च मुंजे ला औ ता केंदा साहब ताला खणी चा मां तो चाय पीनो रे छोरा चाय खणी मुझे ला चाय पीना साईं। हां पर साईं ताब लीमो पानी पियो बिल्कुल मैडम वांगर दिए ना सुना छोरा चाय खणी मुझे ला साहब चाय पड़ना मानो कारो दिए नो अरे ठीक है मुखे चाय करो पियो चाय थो कारो मुंह छोरे के मथे ते चाणे छॾो गई अच्छी खासी नौकरानी रखी ही कड़ी चढ़ीस तो हां अच्छी खासी नौकरानी रखी हुई होने नौकरानी सगर जे का माखी पई मिलाएगी ना सब मुखे खबर है बधाया नौकरानी रखने वाला अखबार आई गाने का। अरे अखबार हिंदी हुंदी चिंता न कयो सजो नि सुबह थींदी काने कि ना अखबार करण लगंदा आयो ध्यान इते ही हुंदो अखबार वारो। तो दिमाग खराब कर छॾियो अखबार वारो पहिरीं ताईं अखबार वारो छुट्टी ते आए छुट्टी ते हां छॾियो ठीक है मां तांजे लाइ चांहि थी चांहि दे छोरे चांहि दे। अरे लच्छू छा थियो चांहि जो अरे छोरा जल्दी अरे हां साईं इकरा मिनट केवी चाय आए मुझो लीमो पानी। हां मैडम कायो लीमो पानी तो खाया माखी डोली वधी गयो विजा ता धड़का दिलायोस ना हे इने करे लेट कंदो आ तो प्यार का सिर ते चढ़े वो वने हैं बस पई दिसावा उनके भी माखी वाली माईए के पेपर आयो था पेपर वारो यो भी निंद्र में सुमी पयो हुंदो मु ए छदी अखबार कैंसिल तो पढ़ो तो अखबार में खबर ना आई हुजे वसो ठीका सी मैडम छजो ता वठो लीमो पानी पियो कोपा में अज मु गिलास में खड़ी को चाय सारी मैडम गलती थी वही मैडम मुखा हां वठो ता में पियो चाय नींबू पानी तो कोने छोरा ना स्पेशल शेर को मैडम ला चाय आने हां पर हिन में तो नींबू पानी आ हां इन में आ मैडम ॾिसो वेदला ना खंड बनी सही तो के माखी चई मैं ना खंड किथा विझने ओ मैडम भूल जी पियो
चाय ॾाढी सुठी ठाही अथई यार मस्त वाह मज़ो अचे मैडम बि त सेखारी आहे मूंखे चांहि ठाहिण शंकर लाल अरे यार लॻो त मुंहिंजो दोस्त अची वियो यार कनाडा तूं हीअं करे अरे ॿुध लच्छू भाऊअ जे लाइ बि हिकु कोप चांहि खणी हा, जो। अचिजांइ अरे न तूं हीअं करे यार हिनखे ॿ करे चांहि अरे ही त झूठी करे छॾियव असां वटि हलंदो आहे दोस्तानो मुंहिंजो हले तूं ॿ करे थे हा साईं हिकिड़ो कमु थो कयां पाणी ऐं खंडु मिलाए खणी थो चांव प्यारे सॼु कहिड़ी कयां मेहमानी यार मुझे घर आयो 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 यार तुझे घर वाह कनाडा वाह यार वाह कहिड़ी कंदे मेहमानी यार तुझे घर आयो 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 यार तुझे घर वाह मज़ो अची यार ॾाढो सुठो ॻाई यार ॾाढो मिठो आवाज़ अरे सुबह नित मां हिते मॉर्निंग वॉक लाइ हा हिकु अधु ॻाल्हि करणी तोसां हा त सोचियुमि यार ॻाल्हि बि करे चांहि चुस्की बि वठी अचां यार मां पाण इंतज़ार पियो कयां तूं अचो त गॾु चांहि पियूं हा लच्छू ॿ चांहियूं ठाहे अच पुट अरे पुट मुंहिंजे लाइ फिकी यार शुगर थी पई थी क्या अरे शुगर त कोन्हे पर डॉक्टर सलाह था ॾियनि त 40 साल खां पोइ मिठाण घटि वापराइजे इन करे 40 साल तुंहिंजी उमिरि 40 थी वई आहे अॼु तारीख़ कहिड़ी आहे 23 फरवरी न हा अॼु 41 साल पेर पियो हा साईं कोसी चांहि वठो अरे मिठी आंदी छा साईं बिल्कुलु मिठी अथव बिल्कुलु मिठी रसगुल्ले वांगुरु अरे ये कर पुट हा हिन में मुंहिंजे लाइ थोरो खीर मिलाए थी खीर विझी ॾियांव हा साईं ॾियो 50 रुपया ॾियो छो साईं घर में खीर ख़तम थी वियो आहे बाज़ार वेंदुसि खीर वठी ईंदुसि त विझंदोमांसि त साईं खे फिकी चांहि करे ॾींदोसि अरे हाणे छॾ यार इहा जेका आंदी अथई उहा ई ॾे हा, हिकु ॿियो? ॿ ढुक मिड़ी पियणो आहे जो हाणे तव्हांजो साईं खीर ईंदो पोइ मूंखे फिकी चांहि मिलंदी मूड ख़राब करे छॾी हलो हलो पुट रुको तो खाण अचे ॿियो ॿियो ॿुधाए सभु ठीकु आहे न हा यार महिरबानी आहे धंधोदारी बढ़िया आहे अरे सभु मालिक जी महिर आहे यार हा यार भाई हिते वे यार असांजा धंधा मोड़ा थी विया आहिनि भाऊ छा थियो हा यार अलाए छा यार पापली में उठा आयो कोन्हे कपिड़े में त तमामु परेशानी लॻी पई आहे यार वाइल जा अघु वधी विया आहिनि ॾाढो न भई वरी GST लॻी वियो आहे ॾाढी परेशानी आहे तूं अरे यार तूं जॾहिं ॾिस बसि धंधे जूं ॻाल्हियूं कोन्हे ॿियो कुझु सोच वीचार थिए कोन अथई अरे देश किथे वञी पहुतो आहे देश किथे पहुचंदो देश उते ई पहुतो आहे जिते गांधी बाबो छॾे वियो अरे गांधी बाबू त छॾे वियो जिते पर हिन भेरे पावर में केरु थो अचे और में तेरे माई ॿियो कहिड़ी जो तूं ने हा पोइ खणी इस्तीफ़ो ॾेई छॾींदासीं कंहिंखे तो इस्तीफ़ो ॾी वरी घरवारीअ खे छा चयव कंहिंखे इस्तीफ़ो ॾींदा मूंखे ॾींदा बुढ़ापे में इस्तीफ़ो पूरे 250 माण्हुनि जी जंज खणी करे आया हुआ मूंखे वठण मां कोई भॼी करे न आई आहियां तव्हां बि त आया हो न भाऊ मुंहिंजे लाइ सुठे सुठे घरनि जा रिश्ता पिया अचनि हेॾे वॾे वॾे घरनि जा ऐं लंबा लंबा अमिताभ वांगुरु पर कर्मनि में हे मुकरी लिखियल त छा कयां पार्वती इहो मुकरी तो ई ठाहियो आहे अच्छा हिन तो ख़बर आहे जॾहिं मुंहिंजी शादी थी मां यार तो वांगुरु त लंबो हूंदो तो जेतिरो त होसि यार पर धड़का ॾेई ॾेई में सुसाए छॾियो अथई कर्म ई अहिड़ा न कंदा कयो कि धड़का खाइणा पवनि ॿुधो हाणे गरम पाणी पीओ अथव तव्हांजो वञी करे सनानु कयो भाउ सॼी थधि निकिरी वई आहे हिन भाईअ खे सनानु जी सुध कोन अरे यार न कोई सड़ी मां क्या थप किथां पई अचे अरे ईअं न कर वे यार हिकिड़ी ॻाल्हि कर यार करे छॾी न आर ख़राब यार ॿुधो चांहि पी करे फटाक से सनानु कजो थी चांहि ॿुधई इहे चाहे छुआ वारा कम बि मूंखां करायो मथे चाढ़े वे छोड़े अरे यार अरे गोपू किथे आहे गोपू यार घर आहे न अंदर बढ़िया पंहिंजो दुकान है कागर पे ठाहे कागर ठाहे हां यार तुंहिंजो गोपू ॾाढो सुशील छोकिरो आहे ॾाढो बढ़िया मस्त ऐं धंधो बि संभाले वेठो आहे कागर पट बि संभाले पियो
ऐं हेॾा यार मुंहिंजो छोकिरो आहे न 4 साल थिया त 10 में वेठो आहे 4 साल हा छो चए थो पापा चबे चिठे पियो थो पढ़ां पीड़ पियो थो पकी कयां करण ॾिसणी यार पीड़ पकी अरे धूड़ पई अहिड़ी पीड़ पके के यार मां अकेलो घर बि ॾिसां दुकान ॾिसां किथे किथे मूं ॾियां ऐं चवांसि पुट के मतलब बुक तो खोल मां ॾिसां कीअं पढ़बो आहे त फेसबुक कढी थो ॾेखार केॾी महिल इंटरनेट व्हाट्सअप अलाए छा छा ते लॻो पियो आहे यार छा कजे हाणे ख़ैर छॾे ॻाल्हियूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा शादीअ छा सोचियो अथई शादी अरे हिन उम्र में शादी कंदुमि न यार अरे केरु ॾींदो मूंखे हिन उम्र में छोकिरी यार तुंहिंजो मथो फिरियो आहे अची यार ॿुढापे में तुंहिंजे शादी जी ॻाल्हि केरु थो करे यार कंहिंजी गोपू जी शादी अरे यार गोपू जी शादी वो त असां तयारु वेठा आहियूं न असां त पाण इंतज़ार पिया कयूं भाई कॾहिं तुंहिंजी छोकिरी असांजे घर में नूंहं ठही अचे हा मुंहिंजी घरवारी खे पाण वधीक सिक लॻंदी आहे अरे यार या मूंखे बि ख़बर आहे त तोखे भाभीअ खे जानू असांजी ॾाढी वणंदी आहे बचपन खां वठी हुनखे तव्हां धीउ वांगुरु भाईंदा आहियो पर छा पर यार पहिरियों ज़मानो ॿियो ऐं हाणे न ॿार मंगजनि था 10-15 ॾींहं लाइ गिटर मिटर छा था कनि हिन मोबाइल ते पोइ रिश्ता ई टुटियो पन घणे भाङे यार अॼुकल्ह यार इहे मंगणा शादियूं ईअं थी विया आहिनि जीअं ऑनलाइन बिज़नेस थींदी आहे न सम्झ में अचे त ठीकु आहे न माल वापसि मुंहिंजे हिसाब सां त यार शादी थियणु खपे बिल्कुलु फ्रेश टके मां जीअं टाकियो थींदो आहे न कपिड़े जो हुन मां जीअं कट पीस कटिबो आहे बसि जीअं हिकिड़ो भेरो कटियो त वरी जुड़ंदो कोन ईअं थियणु खपे शादी ॿुध ईअं कयूं यार मुंहिंजी मर्ज़ी आहे ॿिन्ही ॿारनि खे मौक़ो ॾियूं गॾिजण जो पाण में गॾिजी ॻाल्हाइनि कनि हिक ॿिए खे सम्झनि पोइ अॻिते ॻाल्हि खे ॾिसंदा पोइ मोकिले ॾिसंदा असांजे घर में यार पाण में ॻाल्हाए वठंदा सम्झी सघंदा यार मतियूं मुंधियल आहिनि अरे जवान ॿार असां वॾनि जे साम्हूं कुझु ॻाल्हाए सघंदा खुली करे अरे कंहिं पार्क वार्क में उन्हनि खे मौक़ो ॾिजे थधी हवा वण टिण लॻा पिया हुजनि गुल फुल झरना पिया हुअनि ताज़गीअ जे माहौल में कुझु वीचार बि ताज़ा ईंदा न यार ॿुधई एकांत पार्क आहे न पंहिंजो हा एकांत पार्क में शाम जो 6 बजे अॼु ई आर्तवार ॾींहुं आहे त तूं गोपो खे हुते मोकिले सघ मां बि जानूअ खे कंहिं साड़ीअ सां गॾु हुते मोकिले छॾींदुसि ठीकु आहे इहो अॼुकल्ह जो ज़मानो बढ़िया मस्तु असांजो ज़मानो यार अहिड़ो बेकार हो मां शादी कई ख़बर अथई शादी 6 ॾींहंनि खां पोइ मूंखे ख़बर पई त पार्वती कहिड़ी बीमारी जो नालो छा चयो अरे मां तुंहिंजी तारीफ़ कयां तारीफ़ ई कंदा कयो न त यादि रखजो चङो यार हाणे मां हलां पर शाम मां मोकिले ॾींदुमि हा मां हलां ठीकु आहे अरे पकोड़ो तो खाईंदा हुआ वञो ठाया अथव हा इधो की लच्छू के चना अरे लच्छू हां मैडम चोले अरे भाऊ जे ला पकोड़ो करे गरम गरम मैडम बेसन खत्म थी वियो बेसन खत्म थी वियो हां छोरा टियो डी तो घुरायो किलो बेसन मैडम कल माप त पकोड़ा तरे करे खाधा ठीक है मार्केट में वजी बेवठी अजवन जो तो वटी जा अरे भाभी हाणे रहण जो यार तव्हांजी चांहि जे लाइ खीर बि कोन्हे पकोड़नि जे लाइ बेसण बि कोन्हे हाणे जॾहिं ॿई अची वञनि घर में पोइ कंहिं महिल फुर्सत में अची वेहंदासीं खाईंदासीं पकोड़ा चांहि पीअंदासीं हाणे मां हलां भाऊ दर हेॾे आ हेॾे पोइ मतियूं असांजूं हिन ते दोस्त अहिड़ो आहे न मतियूं मुंझंदियूं पवनि अच्छा भाऊ हिकिड़ो कमु कजो न जानू खे तो मोकिलजो केॾा ॾींहं थिया छोरीअ खे ॾिठो ई कान्हे सिक लॻी आहे मूंखे हुन सिक लॻी आहे मूंखे जानू खे मोकिलियो हींअर तुंहिंजो दिमाग़ कीअं आहे यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध बीमारी आहे न इनजो स्क्रू ढीलो आहे छा अरे यार मोचड़ा पिसी आया अथसि वेली भॼ ये छा पिया ॻाल्हायो तव्हां गुल खुशबू हवा कहिड़ी ॻाल्हियूं पिया ॻाल्हाइनि ये सब ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि तुंहिंजे दिमाग़ में कोन वेंदियूं अच्छा छो मुंहिंजो दोस्त कनालाल चए पियो भाई गोपू ऐं जानू जी शादी ॻाल्हि पियो करे हाँ गोपू ऐं जानू जी शादी को कॾहिं जो मुहूर्त निकितो आहे हाणे ॿुधायो अथई गांव वसियो कोन्हे ऐं कुतनि पहिरीं भौंकण शुरू करे तुंहिंजी दिमाग़ किथे आहे छो छा
मतिलबु आहे तुंहिंजो? तव्हां मूंखे हमेशह ईअं धमकाईंदा रहंदा आहियो सच में। मां वञां थी। अरे भाई हुनजो चवण जो मतिलबु इहो आहे। छा मतिलबु आहे तव्हांजे चवण जो? भाई वो जो चए पियो कन्हैयालाल त भाई पाण में शादी खां पहिरीं पाण में ॿई ॼणा ॻाल्हि ॿोल करे वठनि। अरे त पोइ करे वठो न ॻाल्हि ॿोल तव्हां भाउ वञी करे पार्क में। असां ॿई हथ न दिमाग़ ख़राब। अरे वो गोपू जी ॻाल्हि पियो करे, गोपू ऐं जानू। ॾिस हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं दिमाग़ न आयल आहे किथे? मूंखे लॻे थो हे शादीअ में पाण सां गॾु बर्तन भांडा त खणी आई पर दिमाग़ उते पेके में छॾिया। अरे गोपू ऐं जानू अगरि पार्क में वञी करे वेहंदा त इहो सुठो लॻंदो। छो टैक्स लॻो आहे हिन ते? तुंहिंजी मर्ज़ी जा किथे वञी बाणगंगा जे हिते नाले भरिसां वञी कराईंदा छा? अरे जेकॾहिं पार्क में ॻाल्हाईंदा अरे छा मनोरंजन टैक्स लॻंदो छा? अरे भाई अॼुकल्ह ज़मानो ॿियो आहे। पार्क में वेहंदा पाण में ॻाल्हियूं ॿोलियूं कंदा वीचारनि खे ॾे वठि कंदा त इहो सुठी ॻाल्हि आहे न? ॾिसो मां वरी बि तव्हांखे चई थी ॾियांव कोई ॻाल्हि हेठि मथे थी वई न त पोइ ॾिसी वठिजो। हा हेठि मथे छो थींदी? हेठि मथे कोन थींदी। मां जीअं तुंहिंजे दिमाग़ सां हलंदुसि न त उहो ज़रूरु हेठि मथे थींदी। हा अरे गोपू ओ गोपू ए गोपू ए ये गुस्से में छो था सटके? गुस्से में सटकंदो त कोन ईंदो आहे गोपू। मां थी सटकियांसि। गोपू हाँ मम्मी। ओ पुट गोपू हाँ प्यार जी भाषा ॻाल्हाईंदी बसि हेॾे त अच पुट। पापा मम्मी दुकान जो हिसाब पियो मिलाया 22 रुपए जो घपलो आहे। 5 मीटर जो नुक़सान ते ये थी वियो। का ॻाल्हि कान्हे पुट का ॻाल्हि कोन्हे छो थो चिंता करी? अरे भाई तूं हींअर वॾो थी वई दुकान संभाले वेठो आहीं समझदार थी वई। समझदार थी वियो आहियां पापा समझदार थी वियो आहियां। पापा पोइ ये ॻाल्हि माण्हू छो नथा सम्झनि? माण्हू चरिया आहिनि पुट। चरिया आहिनि? हा मूंखां बि। मां तुंहिंजी शादी थो कराइणु चाहियां तुंहिंजो छा ख़्यालु आहे पुट? पापा तव्हां चओ था त ठीकु ई हूंदो पर पापा हींअर सीज़न पई हले ऐं मम्मी कॉटन में ॾाढी कमाई आहे। हाय सदको वञा पंहिंजे लाल तां। अरे सदको वञा मां तव्हां ॿिन्ही तां मन थो करे ताके में लपेटे करे तव्हां ॿिन्ही खे थोक ते भाव में वञी निकिरी जा। डाटियोसि न। हा सम्झाए छॾींदीमांसि। ये तो वही ॻाल्हि थी ये सम्झाईंदमि। ये तो वही ॻाल्हि थी हिकिड़ो अंधो ॿिए अंधे खे राह ॾेखारी। अरे पहिरियों दफ़ो त शादी करे मुंहिंजो पुट। त मां त 25 शादियूं कयूं आहिनि। मम्मी 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 शादी जी ॻाल्हि आहे त पोइ मां छा कयां? तूं पुट इहो कमु करे हिकिड़ो तूं पंहिंजी मम्मी सां गॾु हिंदुस्तान जे ॿाहिरि वञी ऐं हुलू घुमी आ वञी। अच्छा ठीकु आहे मम्मी हलो। केॾां वञी छोरा केॾां वञी? पापा लथई न लथ पापा हुलू ट्रेन में वञा या घोड़ा गाॾीअ में? तूं हिकिड़ो कमु करे तूं मुंहिंजे पुठीअ ते वेह त मां तो छॾे छा। मम्मी डाटियोसि न। मां तोखां पुछां थो तो जानू ने ॾिठो आहे? पापा कन्हैया अंकल जी छोकिरी न गुंड वारी दुकान वारी। तोखे पसंदि आहे पापा कॉटन जो सूट पाईंदी आहे। हाँ कॉटन हाँ तोखे पसंदि आहे पुट? पापा 5 मीटर जो फ़ाइदो थींदो आहे कॉटन में। 1 रुपए ते 1 मीटर ते 25 रुपए जी बचत थींदी आहे। कॉटन में ॾाढी कमाई आहे। पसंदि आहे तोखे? ओहो हाणे पसंदि बि हूंदी त तव्हांखे ॿुधाईंदो छा? अच्छा पार्लियामेंट में वञी करे मोदी खे ॿुधाईंदो छा? मम्मी वो जानू सुठी आहे। अच्छा तो जानू सुठी लॻंदी। सुठी आहे? हा घटि में घटि 1 मीटर त नपी थी वियो। पापा ईअं कीअं नपती थी वियो? अरे असांजी दुकानदार त माल ई कोन वठंदी आहे हमेशह ॿिए जी दुकान ते वेंदी आहे। पुछा पुट तो में लक्षण हुजे न। पुट हिकिड़ो कमु कर शाम जो हलियो वञे जानू सां गॾिजण एकांत पार्क में ठीकु आहे 6 बजे। पर पापा अॼु शाम जो 6 बजे ते ट्रांसपोर्ट ते वञणो आहे माल छॾाइण न त कमाई मारिजी वेंदी। पर पुट इहो कम बि त ज़रूरी आहे न। मिली अचीस वञी पार्क में।
पर मम्मी ये सीजन भी हले ऐं ॾेढा पैसा थींदा आहिनि पापा ॾेढा पैसा सीजन में ॾेढा छोरो मूंखे थो सेखारे बिज़नेस जुमो जुमो कल्ह ॼावा मूंखे थो बिज़नेस सेखारे छोरा तुंहिंजे ॼमण खां अॻु में इहो धंधो धाड़ी हूंदा हा सामान मां खणी ईंदुमि शाम जो चिंता न कर तोखे तूं हलियो वञो त शाम जो 6 बजे पर पापा ईअं नथो थी सघे त ट्रांसपोर्ट ते माल छॾाइण मां वञा ऐं जादू था गजण मां हा ओहो तव्हांखे त कुझु बि न लॻंदो अथव कुझु बि ॻाल्हाईंदा आहियो कुझु त शर्म कयो वेंदो हली मम्मी वो टेगर न ॾेखारे हा चयो न सही ॻाल्हि आहे टेगर न ॾेखारियो टेकर ॾेखारे टेकर ॾेखारे मुंहिंजी जुती शादी खां मुंहिंजे पीउ जी कोन थी थिए पई ठीकु आहे पापा मां वेंदुमि हली शाम जो 6 बजे वञिणो आहे न हा पर अगरि माल न छॾाइण वञिबो त डेमरेज पइजी वेंदी माल ते ऐं सॼी कमाई थी वेंदी बरोबर छोरा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए हा तूं जो वेंदे होॾां शाम जो गजण लाइ त इहो पजामो पाए वेंदे छा पापा पोइ बिना पजामे जे छोरा मन थो करे तोखे पजामे सूधो वञी कंहिं पॉलिटिकल पार्टी में वञी भर्ती कराए पापा वो पजामो पाए छोकिरी ॾिसण न वञिबो आहे न पुत्र हो त अंगोछो पाए वञिबो आहे ठीकु आहे पापा मां अंगोछो अरे केॾां वञ छोरा अंगोछो पाइण पुत्र ई अंगोछा जो ज़मानो असांजे ज़माने में हूंदो हो जॾहिं अंग्रेज़ राज कंदा तॾहिं हूंदो आहे अंगोछा बंगोछा हाणे तूं वञे पंहिंजो पैंट शर्ट पाए करे जींस बींस पाए बढ़िया वञे शरीफ़नि वांगुरु चओ त ईअं त ॼण तव्हांजे खानदान में सभु ॼणा जींस पाए करे पैदा थिया हुआ हा हा पापा पोइ होॾे वञी छा कयां मां त उहो कुझु छा ॻाल्हाईंदो पुत्र ओहो हाणे जेको बि ॻाल्हाईंदो एतिरो बि हाणे चरियो कान्हे मुंहिंजो गोपू केतिरो चरियो साईं मां तो ॿुधायो ई केतिरो चरियो आहे हा साईं ख़बर अथव ही दुकान ते छा कंदो आहे दुकान ते कॉलेज स्टूडेंट ईंदा आहिनि न जेके माल परचेस करण ईंदा आहिनि रुॻो बि उन्हनि खे ॾिसी करे खिलंदो आहे ॾिठव साईं हींअर बकरी आंगड़ो खिलेव साईं ख़बर अथव जेके आसे पासे जा जेके ॿिया वापारी आहिनि न उहे बिल्कुलु सॾु कंदा आहिनि दुकानदार अचो मैडम तव्हांखे सिल्क जी साड़ी खपे कहिड़ो सूट खपे वरी उन्हनि खे विहारींदा आहिनि मैडम लस्सी पियो चांहि पियो कोल्ड ड्रिंक पियो कॉफी पियो ऐं पटाए करे माल ॾींदा ऐं हीउ रुॻो पियो चरण वांगुरु खिलंदो ऐं तव्हां बि चुप ख़बरदार जो हाणे मुंहिंजे पुट जे लाइ कंहिं उल्टो सीधो ॻाल्हायो था अरे सीधे साधे पुटनि जो कोई ज़मानो ई कान्हे छा उहे बि ॾिसो नथा कलेक्टर जो केतिरो पक्को अरे कलेक्टर ने कैरेक्टर चइबो आहे हा उहो ई सम्झी त वियो न तव्हां पापा पोइ असां होॾे वञी छा कयां उहो ई त पुछे पियो तूं छा ॻाल्हाईंदे हुते वञी करे पापा तव्हां फिकर न कयो तव्हां बिल्कुलु फिकर न कयो पापा मां हुते सभु ॻाल्हाईंदुसि ऐं सभु तव्हांजे ऐं मम्मीअ जे साम्हूं चवंदुमि त होॾे वञी छा चयो तव्हां बिल्कुलु फिकर न कयो मां संभाले वठंदुसि अरे पुट बेफ़िक्रो त मां तुंहिंजे ॼमण खां पहिरीं थी वियो हा ख़बर आहे पुट ॼमण वारो पापा पोइ घणे बजे वञिणो शाम जो 6 बजे पुट वञे ज़रूरु दुकान पार्क में पोइ इंतज़ारु कंदी हूंदी ठीकु आहे तव्हां त पुठियां ई पइजी विया आहियो मुंहिंजे छोकिरे जे वेंदो हली वञ पुट तूं वञ ठीकु आहे पर पापा हिकु ॻाल्हि पुछणी हुई हुते क्या साइड भी ईंदी छा हुनजी ए पुट वो तो चवां थो वञ तीर मारण कोन वेंदे वञ उन सां गॾु ढंग सां ॻाल्हाइजांइ उन सां गॾु उनजी साहेड़ी पईंदी ईअं न थिए इज़त ख़राबु करे अची वञी पापा तव्हां बिल्कुलु फिकर न कयो मां साइडी खे बि संभाले वठंदुसि वञ हा पर पापा मां थी थो अचां तयारु थी थो अचां अरे साईं करो कम कया मां बिन सां गॾु वञा इन जी साहेड़ी बि न साईं मुंहिंजे बि दिलि जा बिल्कुलु दरवाजा खुली वेंदा मां बि कुंवारो आहियां दिलि धड़ करे मां वञा थो साईं मां तो वञा साईं मां तो वञा छोरे खे मथे चाढ़े छॾियो अथई हा मां चाढ़े छॾियो मथे ते
शाम जो 6 बजे मिलंदो अलाए हीअं दुकान हलियो वियो। अरे छोरा छा आहे सॼो ॾींहुं मूंखे धड़का ॾेई ॾेई करे ईअं ई परेशान कंदा रहंदा आहियो। मां नथी ॻाल्हायांव तव्हां सां। छो छा थी वियो नाराज़ छो थी वई आहे? अरे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं नाराज़ लॻंदी आहीं न त नाराज़गी में बि वणंदी आहे मूंखे ख़बर अथई। ईअं लॻंदो आहे बिल्कुलु मां त हिनखे कुर्बान थी वञा कुर्बान। ऐ मेरी ज़ोहरत भी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान। ऐ मेरी ज़ोहरत भी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान। वैसे भी नेता भी तो पार्टियों बदलन था। हाँ बिरादरी पारी में छोरा खुटिया छा डैडी के चई बेके के मेमो पकड़ाए ही पतलून में लगा कोई कोन इंदई। अरे अंकल भी उनमें ला छा दिठो आ तू भी शादी करनी आया था। उफ ओ गुल्ली बस कर थी सके तो दुकान पे अटकी पे हो जे। अरे बेबी तुझी भी मत मार जी भैया। अरे संडे आए संडे नहीं कपड़े जो मार्केट बंद हुंदो आ। हां इयो थी सके तो तब पतलून में लगे बाबे रातो के थाना में मिल छे हो जे। बुधियो था तो बचड़ो आए बचड़ो सादो सुदो लीलर खीर दी बुधियो था तो फीडर में पेंदो आए। भाई मुखे मिली वने ना तो बाबा गाड़ी में व्यारे पागटी सैर कराए। हाय गुली स्टॉप इट इने कई तो के नफई वठी छा वो इंदो ही हुंदो। अच्छा ओहो यानी तुझे वरी मिलने जो प्लान है। इतनी देर थी भैया पर आयो छो कोने गुल्ली अगर देर थी गई तो डैडी छा सोचेगा। अकेला हूँ मैं इस दुनिया में, कोई साथी है तो मेरा साया। अकेला हूँ मैं इस दुनिया में, कोई साथी है तो मेरा साया। अकेला। नमस्ते नमस्ते। हेरी देर अचण में हाणे ये हालत थो तो शादी खां पोला छा कंदा हली चकी तव्हांजी गृहस्थी। शादी गृहस्थी तेरा न मंगड़ो न थियो है शादी हाणे ही थी वने। हेलो हेलो कुछ चवन गुल्ली 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 ही वो कौन है। अरे तू चुप कर अजाए पे न रस्ते मो आए ते ठाव का मुओ माफ कजो मस्करी करने की आदत है हिन जी साड़ी जो आया मानूं पे चयो कि तमा हो आयो पर तमा हो त लगो ही गाता तमा जो स्कूटर बिल्कुल टाइट मतलब ठीक पे लगे उवा ही आयो जी वजन घटजे। थैंक यू वेरी मच। मां ता जो शुक्रगुजार आया थोड़ा तो आया ताई राय सो बिल्कुल सहमत है। हाय असांजी राय सा छा थींदो राय खपे है ना जी।
गुल्ली हेडा मुझे गाल तो बुध। अरे तू चुप कर, तो देखे तो मिर्च भी दिखा रहा है। हाँ तब मैं छापे चयो राय खपे कहना जी भाई गृहस्थ कहना क्यों लाणी आ सड़े थी है। हाँ हाँ ॾिसो कीअं सड़े पई थी। अजी सड़ऊं त असां पिता किथे सड़ी सड़ी रख न थी वञूं। फिलहाल हिक पासे में नओं रेस्टोरेंट खुलियो आहे, कॉफी थी वञे हिक कप। हाँ हाँ वाह 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 छा ॻाल्हि कई अथव। हाँ हाँ हिकु कॉफी त थी वञे। हाय असांजी जानू जा त भाभी खुली विया। अच्छा तेरे जो नालो जानू है। वाह वाह जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान। वाह वाह हे त हीअं पे तो ॻाल्हाए ॼण हिनखे कुझु ख़बर ई कान्हे। अरे गुल्ली ही वो आई ही कोन, तू मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी ही कोन थी। ॾिसो प्लीज़ तव्हां हिनखे माफ़ करे छॾियोसि। माफ़ कजो मूंखे पतो न हो। न न न तव्हां खां कोई धोखो न थियो आहे। धोखो त क़िस्मत जो आहे। अहिड़ा ख़ूबसूरत धोखा रोज़ रोज़ कोन थींदा। हलो न कॉफी थी वञे हिक कप। हाँ हाँ इहो बिल्कुलु सही आहे। कॉफी त थी वञे, मां कॉफी पी करे त हली वेंदसि। पोइ तव्हां बि ॻाल्हाए रहिजो गृहस्थी ऐं ॿारनि जी ॻाल्हियूं। ओहो तव्हां एॾो जल्दी जल्दी था ॻाल्हायो। अरे वञण जी जल्दी। अरे थोड़ी देरि वेहंदासीं ॻाल्हियूं कंदासीं मिठियूं मिठियूं। भाई असांजी ॻाल्हि सां छा थींदो अगरि असां बि ॻाल्हियूं करणु वेठासीं न त इंतज़ार जी त खटिया खड़ी थी वेंदी। गुल्ली हेडांच दिस इज टू मच। हेडांच ही वो कोन्हे जेको तूं सम्झी पई थी। बेवकूफ़ किथां जी। ॾिसो तव्हां प्लीज़ इनखे माफ़ करे छॾियोसि। चई आहे सफ़ा। छा 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 ही वो कोन्हे त केरु आयो? पाइदा वे तव्हां केरु आहियो? वाए बाय द वे। अरे हींअर तव्हां एॾो सुठो पिया ॻाल्हायो, मिठो मिठो पिया ॻाल्हायो ऐं हाणे नाराज़ था थियो। ॾिसो भाई साहब कुझु छा आहे त मुंहिंजो मंगेतर हिते अचिणो आहे। हुन अचण में देरि कई आहे। तव्हां आया त हिन सम्झो मुंहिंजो मंगेतर अची वियो। ओह माय गॉड रियली हे वो कोन्हे? मां उहो ई चवां कि तव्हां हो त लॻो ई कान था। तव्हां त बिल्कुलु ठीकु पिया लॻो। ठीक आहे। सॉरी प्लीज़ तव्हां हितां वञो हली। ठीक है। अकेला हूँ मैं इस दुनिया। एक्सक्यूज मी तव्हां जी हुननि सां पहिरीं मुलाक़ात आहे छा? जी पहिरीं मुलाक़ात तॾहिं बि लेट थी वियो। होपलेस फेलो। अरे हिन में होपलेस थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? नमस्ते 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 नमस्ते। हाँ नमस्ते नमस्ते। अरे ॿुधो त सही केॾां था वञो? अरे अचो अचो अचो। ख़बर अथव बसूं मिस थी वियूं। ऑटो वारा 50 रुपया पियो करे। ख़बर अथव अॼुकल्ह त ऐश ऑटो वारनि जी आहे। ऑटो वारा ई ज़्यादा पैसा कमाइनि पिया था। हाँ अरे ॿुधो त सही। अरे ऑटो वारे जी ऐश आहे। ऑटो वारे ही डबल पैसा था कमाइनि। अरे ॿुधो। अरे हाँ हाँ ॿुधो ऑटो वारा डबल पैसा था कमाइनि। ऑटो वारनि जी ऐश आहे। 50 रुपया किरायो लॻियो पोइ बसूं मिस थी वियूं। इहो ई न तव्हांखे कीअं ख़बर? जय बोले जय बोले जय बोले जय बोले। गुल्ली इहो ई अथई। ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे, नज़र पियो अचे। नमस्ते नमस्ते जीजाजी। बाबा ॿुधायो तव्हां बि ईंदा? तव्हां ॿिन्हिनि जी थी वई जा? छा? उहो ई जेका सभिनी जी थींदी आहे। ॿुधो तव्हां हाणे त हली वञो। किथे घर ॻाल्हि पहुती त हक़ बिना को मुसीबत थी वेंदी। ठीक आहे वरी कॾहिं मिलंदासीं? जल्दी। ओके मिस्टर हैव अ नाइस टाइम। लगे तो तव्हां ॿिन्हिनि जी खिटपिट पे थी हले। अरे तुंहिंजो मुंहिंजी से निकिती हम न इन करे सब कुछ गड़बड़ पे तो थिए। छा थियो? अॼु जो मुहूर्त सुठो न आहे छा? हाँ मां बाबा खे पहिरीं ई चयो। अरे माल ते डेमरेज बि पइजी वई। ऑटो वारे बि डबल पैसा वरितई। ॿ बसूं बि मिस थी वियूं। बाबा खे पहिरीं ई चयो हींअर न मोकिलिजो। हलो ॿियूं। हे भगवान। हे ऑटो हवा क्यों?
मुझे तो दिल घबरायची रही आहे. दंडियाचा हवा. अरे दंडियाचा ना, पंखेचा हवा. अच्छा पंखेचा. अरे पंहिंजे पाण खे ना मूंखे हवा कयो. तव्हां खे हवा. हाँ, हे भगवान दिल घबरायची रही आहे. अञा तेज. अरे अञा तेज. अरे काॾे वियो तव्हां? मां हिते आहियां. अरे होॾे छा था कयो? हे भगवान पहिरों चक्कर पिया था अचनि ई वरी ॾिस. हे भगवान मुंहिंजी त दिल घबराइजी रही आहे. पाणी पाणी. तव्हां खे पाणी या मूंखे? अरे मूंखे पाणी. अरे ॿुधो थधो पाणी खणी अचिजो. गुली प्लीज हाणे पंहिंजी खिचखिच बंदि कर. ॻाल्हि किथे हेठि मथे न थी वञे. तुंहिंजो छा आहे, मुंहिंजी त आफ़त अची वेंदी. अरे जानू थोरो मज़ो त वठण ॾे. वीचारो सिधो साधो भोलो भालो जीजाजी न तोखे त लालटेन खणी ॻोल्हण सां बि कोन मिलंदई. ॾिठई केतिरी ओन अथसि मुंहिंजी. बाबा के पहिरीं चयो मूंखे हिननि चकरनि में न फसाए. केतिरी परे वञणो पियो आहे. को माण्हू गिलास बि न पियो ॾे. अरे ॿुधो तव्हां लाइ पाणी खणी आयो आहियां थधो. अरे कुल्हड़ में पाणी खणी आयो आहियां. ॿुधे ई कोन थी. अरे हे भगवान ये छा था कयो तव्हां? हे भगवान मुंहिंजा कपिड़ा ई ख़राब करे छॾियव. माफ़ कजो थोरो घबराइजी रही आहे. एॾा सुठा कुल्हड़ अॼुकल्ह मिलंदा ई किथे आहिनि. असांजी जानवर जा त भाग ई खुली आहे जो मिलियो हिनखे इहो कुल्हड़. हाँ टाइम घणो थियो आहे? हिते एॾा बिज़ी वेंदा आहिनि तॾहिं बि हिते आया आहिनि. थोरो सो बिहेव प्रॉपरली कर. वही त अॼुकल्ह टाइम ई किथे आहे. पतो अथव सॼो ॾींहुं दुकान ते वेठो हूंदो आहे. हू त छोकिरी ॾिसण जी ॻाल्हि हुई न. ओहो अच्छा त कीअं लॻव छोकिरी? हिनखे त मां पहिरीं सुञाणासि. अच्छा सुठी आहे. केतिरी सुठी ज़रा ॿुधाईंदा? तव्हां त ईअं था पुछो ॼण बॉइल जे बारे में था पुछो. फुल बॉइल या हाफ बॉइल? अरे मुंहिंजी मम्मीअ ॿुधायो सुठी आहे. आहा अच्छा मुंहिंजे बारे में छा ख़्याल अथव? कीअं थी लॻा? अल्ला बाबा त हिन सां ॻाल्हाइण लाइ चयो हुई. हे भगवान यानी मां कुझु न आहियां. वञे थी मां जानकी तां. अरे ॿियो त सही हिनखे बुरो लॻंदो. लॻेसि वञी वञे थी मां जानकी. बाय. परेशान कयो न. हू त छोकिरी आहे न. छोकिरी त हूंदी चिलबिलियूं आहिनि. पर मां त चिलबिली न आहियां. न तव्हां ॿिए टाइप जा आहियो न. तॾहिं त मिलण अची वियुसि तव्हां खां. अच्छा हिन खां पहिरीं तव्हांखे कॾहिं मिलण जी इच्छा कोन थी? न अरे शादीअ जी ॻाल्हि त हींअर हली आहे न. पोइ पहिरें मिली करे छा कयां? हाँ इहो बि सही आहे. ख़बर अथव अॼु न ॾाढो अजीब पियो थो लॻे. जीअं 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 कीअं? जीअं सौटनि जा थाने खुलिजी विया हुजनि. तव्हां सिधा आहियो. बेहद सिधा. गुली सही पई चई. यानी मां ख़राब आहियां, बेकार आहियां, नकारा आहियां? न अॼुकल्ह सिधो साधो हुजे ठीक कोन्हे न. अॼुकल्ह त चुस्त ऐं चालाक हुजणु ज़रूरी आहे. खैर ॿुधो अथमि त तव्हां दुकान जे कम सां बम्बई ईंदा वेंदा आहियो. हिते त ॾाढो मज़ो ईंदो हूंदो न? अरे मज़ो वरी छा जो फालतू ख़र्च थींदो आहे मुंबई अचण वञण में, माल चढ़ाइण लाइण में. अरे सॼे फ़ाइदे जो त सत्यानाश थी वेंदो आहे. न मां फ़ाइदे जी न मां त ॿी ॻाल्हि करे गई आहियां बम्बई जे बारे में.
बाबा ॿुधाइनि पिया त ॾाढो सुहिणो शहर आहे। मीलनि ताईं फैलियल सागर, वॾियूं वॾियूं इमारतूं, ढेर ट्रैफिक, है ना? हाँ वो तो आहे। बाबा ॿुधाइनि पिया जुहू जो समुंड सभिनि खां सुंदर आहे। सफ़ेद गज वारी लहरूं जॾहिं किनारनि ते ईंदी आहिनि त बेहद सुहिणो लॻंदो आहे। तव्हां ॾिठो अथव? छा? जुहू हिकु भेरो प्रोग्राम ठहियो हो, मुंहिंजे डीलर चई त हलो जुहू घुमी था अचूं। सच्ची? हाँ सच्ची। पर मां त बसि जेको चङो मैगज़ीन ऐं फिल्मूं में ॾिठो आहे कि कीअं शाम थींदे सूरज जी घाटी घाटी ॻाढ़ी रोशनी जॾहिं पाणी में घुलजंदी आहे त जी कंदो आहे सभिनी रंगनि खे अखियुनि में समेटे वठां। तव्हांखे कीअं लॻो? छा कीअं लॻो? जुहू। अरे मां वयमि किथे? अरे डीलर चई हलो घुमी था अचूं, पर मां चयोमांसि अरे पो खणी घुमंदासीं समुंड वमुंड, पहिरें मां कमु त करे वठां। तव्हांखे सुठो न लॻो छा? अच्छा त मां जुहू न ॾिठो, पर तव्हां टेंशन न कयो। अगली भेरे जॾहिं मां खेसि चदरूं वठणु वेंदुसि न त ज़ू ज़रूरु ॾिसी ईंदुसि। न हाणे असां ॿई गॾु हलंदासीं। हा शादी खां पोइ। हाँ शादी खां पोइ असां गॾु हलंदासीं। पर जानू पर छा? ॿिनि ॼणनि जो ख़र्च त ॾाढो ईंदो न। छा? तव्हां फिक्र न कयो, मां ख़र्च जी परवाह न कंदुसि। असां शादी खां पोइ गॾु हलंदासीं। तव्हांखे मुंहिंजी ॾाढी चिंता आहे न? अच्छा हिकु ॻाल्हि पुछां? हाँ पुछो न। तव्हां जॾहिं घर वेंदा तव्हांजा माण्हू वारा पुछंदा कि मां कीअं लॻीमांव त तव्हां छा चवंदव? जेको तव्हां चवंदा न उहो मां चई छॾींदोमांव। ये दुनिया वाले पूछेंगे, ये दुनिया वाले पूछेंगे, मुलाकात हुई क्या बात हुई, ये बात किसी से ना कहना, ये दुनिया वाले पूछेंगे, मुलाकात हुई क्या बात हुई, ये बात किसी से ना कहना, ये दुनिया वाले पूछेंगे। ॿुधायो न तव्हां छा चवंदव? मां चवंदोमान कि तव्हां ॾाढा सुठा आहियो, मूंखे ॾाढो वणो था। पर तव्हां अलाए छा चवंदा न, छो त मां अहिड़ो कोन आहियां न जीअं सभु हूंदा आहिनि। तव्हां ईअं छो था सोचो? कहिड़ी कमी आहे तव्हां में? केतिरा त सुठा आहियो, कहिड़ी सुठाई कोन्हे तव्हां में? मां उहो कोन आहियां न। हाय हिन में मुंहिंजो कहिड़ो कसूर कोन्हे न। कहिड़ो कसूर? मां सचमुच में कुल्हड़ ही आहियां। कुल्हड़ मतलब तव्हांखे गुल्ली जी ॻाल्हि जो बुरो लॻो न? पर सालियूं त छेड़ींदी आहिनि। न न न हू मूंखे बुढ़ापे ताईं बि छेड़ींदी न, तॾहिं बि मां बुरो न मञंदोसांसि। पर जानू ॿियनि माण्हुनि खे ॾिसो न, कहिड़ी सुठी हलणी चलणी हूंदी अथनि। हुननि जे दिल में ॼण गिटार पई वॼंदी आहे। केॾा सुठा कपिड़ा पाईंदा आहिनि। मां मूंखे त चङी तरह कपिड़ा पाइण बि कोन ईंदा। बिल्कुलु बुद्धू 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 बुद्धू। हाँ ॾिसो, तव्हां प्लीज़ ये ॻाल्हियूं न कयो। तव्हां पाण खे एतिरो घटि ऐं इंफीरियर छो था सम्झो? मूंखे बुरो लॻंदो आहे। तव्हां चओ था त मां इहे ॻाल्हियूं न सोचींदुसि। पर जानू
मुझे चवड़ ये सोचण सा मां कोई ऋतिक रोशन ता कोन नहीं दूंगा। हाय छड़ियो ये गालियूं मां तव्हांजे लाइ कुझु थी शइ खणी आई आहियां। अच्छा कुछ खाइण लाइ खणी आया आहियो छा? त अहिड़े मौक़नि ते खाइण जी शइ खणी अचबी आहे। अरे मूंखे कहिड़ी ख़बर, मुंहिंजो त पहिरीं दफ़ो आहे न। ही ॾिसो तव्हांजे लाइ पेन। पेन? हाँ सुठी आहे। असांजे मिलण जी पहिरीं निशानी। घणे जी आहे? केतिरी जी बि हुजे, तव्हां खां पैसा घुरियामांव छा? प्लीज ॿुधायो न। न प्लीज प्लीज न। तव्हांखे मुंहिंजो कसम। कसम फासाई छॾियो न। 250 रुपए जो इंपोर्टेड पेन आहे। इंपोर्टेड आहे? अरे इंपोर्टेड चई त असां दुकान जी पुराणी चदरूं उहे ई विकिणी छॾींदा आहियूं। तव्हांखे सुठो न लॻो छा? छा सुठो न लॻो? पेन न सुठो आहे, ॾाढो सुठो आहे, पर ख़बर अथव हुन 40 टका कमाए वरिता हूंदा। हाणे छॾियो, ॾियो तव्हांजे शर्ट ते थी लॻायां या पेन? सुठो लॻे थो? छा? पेन पेन? ऐं तव्हां बि। जानू जानू तोखे इहो सुठो न लॻंदो हूंदो न? मूंखे ख़बर आहे तव्हां छा पुछणु चाहींदा आहियो, शादीअ जे बारे में न? हाँ जानू, असांजी शादी कॾहिं थींदी? जॾहिं बाबा चवंदा तॾहिं थींदी। उहा ई त ॻाल्हि आहे न। अरे जॾहिं वाल पसंदि आहे, रेट पसंदि आहे, रंग पसंदि आहे, त पोइ कटे छो न था छॾियूं थान? इहो छा पिया था चओ? मां कोई थान आहियां छा? ॿियो न त छा? अरे सुठो पीस को मार्केट में बचंदो आहे छा? कोई ॿियो ग्राहक खणी वियो त? ईअं न थींदो। जानू तव्हांखे सुठो न लॻंदो हूंदो न? मां ओड़ो कोन आहे जीअं सभु हूंदा आहिनि। न मूंखे अहिड़ा ई माण्हू पसंदि आहिनि, छल कपट खां परे, ॾेखाव खां परे, ज़िंदा दिल ऐं सादा। उहे बि अहिड़ी बनावट ऐं चमक दमक जो कहिड़ो फ़ाइदो जंहिंजी चमक कुझु ॾींहंनि में ई लही वञे। तव्हां जहिड़ा आहियो सुठा आहियो। लव यू अथव। छा? सच्ची? मुझी। अरे मां त बाबा खे अॼु चई छॾींदोमांसि। बाप रे, बाबा खे चईंदव कि मां ईअं चयोमांव? तव्हांखे शर्म कोन ईंदी? मूं त बसि न मां त तव्हां सां मस्करी पियो कयां। अहिड़ी मस्ती न कयो। तूं चाहे न अॼु पहिरीं दफ़ो मौज आई आहे। हो टाइम थी वियो, हाणे हलूं था। पोइ कॾहिं मिलंदासीं? अच्छा तो हम चलते हैं, फिर कब मिलोगे? जब तुम कहोगे। जुमेरात को? हाँ आधी रात को। कहाँ? वहीं जहाँ कोई आता जाता नहीं, वहीं जहाँ कोई आता जाता नहीं। अच्छा तो हम चलते हैं। जानू सुभाणे ईंदी आहे न? अरे हीअं रोज़ मिलणु सुठो थो न लॻंदो? ऐं तव्हां बि पोइ बाबा खे छा चवंदव? मां बाबा खे चईंदोमान त मां वसूलीअ ते थो वञा। चलो त पोइ ॾिसूं था। न मूंखे ख़बर आहे तव्हां ज़रूरु ईंदा। उहो कीअं? छोकी फिल्मुनि में ईअं ई थींदो आहे। अच्छा ऐं वो? वावाळे रंगी तुझा रंग रंग, वावाळे रंगी तुझा रंग, वावाळे रंगी तुझा रंग रंग, वावाळे रंगी तुझा रंग। साईं ॾिसो हिन घर में कहिड़ा कहिड़ा रंग प्यारा हुया। साईं मां ॿुधाइणु चाहींदुमि तव्हांखे, हूअं त सुठा सुठा प्यार में चरिया थी वेंदा आहिनि, पर असांजो गोपू त अॻु में चरियो आहे। तव्हांखे त ख़बर अथव हाणे ॾिसो छा थींदो। साईं तव्हांखे छा ॿुधाइणो आहे, डडरा ई ढिला थी विया अथसि। हा राति जो निंड ई कान थी अचेसि, हले न लॻो आहे निंड में रेलगाड़ी वांगुरु, ऐं ॾींहं जो सॼो ॾींहुं खिले बकरीअ वांगुरु। हा
ख़बर अथव साईं जेको माण्हू हमेशह दुकान ते वेठो हूंदो जेके पैसा याद हूंदा ॾियण नोट नोट उहो अॼुकल्ह पार्कनि में धूम मचाए रहियो आहे। त हाणे ॾिसो अॻिते छा थो थिए साईं। साईं अॼु मूंखे चयो अथई हिकिड़ो कमु कर तूं मां वेंदुमि जानूअ सां गॾु मिलण पार्क में तूं मुंहिंजे दुकान ते वे। साईं असांखे छा आहे असां त ग़रीब माण्हू जिते पैसो था मिलनि असां हुते वेंदा हली आहियूं असांखे पेट प्यारो आहे। त अॻिते ॾिसो छा थो थिए वाह वाह रंगी तुंहिंजा रंग रंग ॾिसो अॻियां छा था कहिड़ा रंग अचनि वाह वाह रंगी तुंहिंजा रंग रंग वाह वाह रंगी तुंहिंजा रंग वाह वाह रंगी तुंहिंजा रंग रंग वाह वाह रंगी तुंहिंजा रंग। पार्वती ओ पार्वती कितना वही हली कितना खर्च दी वही है ए पार्वती छा है छो पता रहणो कयो दुकान में आए ने अध कलाक बस थो थव ए घर खणी मथे ते खणी थव मच्छी मार्केट लगाए दिन थव घर के। यार पार्वती तू तो इतनो चिड़ी करे छोती गालाई कदे ढंग सा गालाई थी कर। अरे मुझो मतलब आ मां यो पूछे पियो त कल जो वियो उते गोपू छा करे आयो छोकरी पसंद आया से न मूंखे लगे तो पक्का ही पक छोरो इन को कपाया आयो। अरे कदे तो सुठो कराइंदा कयो पाने छोकरे जे लाए हाणे वो छोकरी सां ॻाल्हाईंदो त छा असांखे वञी करे ॿुधाईंदो बारे बारे नहीं ॿुधाईंदो छा तो उनखे छोकरी पसंद आई या न आई पुछणो पवंदो न। लगे तो कि न हुनखे छोकरी ॾाढी पसंद आई अथस वरी ॾाढो खुश लॻो पियो आहे वो। हां बड़े खुश तो हूं पंहिंजे पागलपन ते बि थींदो आहे खुश थींदो आहे जा वो पुछणो पवंदो। ठीकु आहे हीअं थो कयां मां दुकान ते वञा थो मां वञी पुछंदोमांसि कीअं लॻई जेकॾहिं कुझु हूंदी ॻाल्हि त कनाला खे चवंदोमांसि भाई कमर से वधाए। ओहो छा पुछंदास हाणे सब ठीक आहे तहां त कले भाऊ के चोस कि न शादी जो मुहूर्त कटाइन बस एडी तकड़ अरे पेरी वञा छोरे पुछां सही तू ॾाढी तकड़ ॾाढी कंदी तू वरंदर हलंदर कॾहिं ॾिस तॾहिं मूंखे धमकनी न ॾींदा कुझु कम कोन अथव तव्हांखे वन वंदड़ वन संभाल पाजो। ओ मेरे दिल के चैन ओ मेरे दिल के चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए ओ मेरे दिल के चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए। जानू 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 केर साईं राम राम केर आहे का पापा मां गोपू पूरा मस्करन वाली केड़ी ड्रेस पाती थी ते दुकान दा की हलियो आहे भाई। पापा मां दुकान ते लच्छू के वेरे आवेस पापा मां सोचो थोड़ा पाग में हवा त खाइए चा बुधाए दुकान ते लच्छू वेरे आ त घर जो कम केर कंदो पार्क जी हवा खाइंदो कदे बाबना ॾाॾनि में तुझी हवा खाधी पार्क जी लोफर किथां जो मम्मी आने मां लोपर थी वियुस अरे मां पार्क में पहिरे भी न पियो वञण चाहिया मूंखे ही जबरदस्ती मोकिले वन जा छोकरी ॾिसीस वन छोकरी ॾिसीस हाणे जॾहिं मां छोकरी ॾिसी आयो आहियां मूंखे छोकरी वणी आहे मुंहिंजे दिलि में वेठी आहे त हाणे चओ था दुकान ते वञ ठीकु आहे तव्हां ई वञी कयो शादी मां वञा थो दुकान ते। अरे भाई ये कर हेडा 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 ये कर पुट अरे यार ये कम किया थी नो वे हैं कहां है अरे ये क्या तो करी पियो मूंखे केड़ी खबर है यार गाल बि आहे मूंखे लगे थो यार गाल पटरी ते अची वई आहे हां पखना डाल के चई छॾी तो तो छोकरी पसंद आए ने मम्मी तो मम्मी केड़ी गाल तो हेडा के बुधा अरे मम्मी के छो छड़ी छो मम्मी के मां छा उनजी मां काने यही तो मुसीबत आ काश बी का हो गया छा चयो तो के समझ में कोनी जो या ये सब अंग्रेजी गालियों दे के है ना अभी तो जवान समझना है ने अंग्रेजी की गालियों है अंग्रेज वया हली इंडिया छडी करे निशानी तौर के हिन के छडी वया मुकरिए जे तू थस फिंगर कंदो कर बचार अंग्रेजी डायलॉग रटे छडे कुछ देकर दिखार पापा नखरा दिखारे जा हां पापा अजी नखरा दिखारी हां ये अजी एडो जल्दी न कर पुट रे ये सब फालतू ये सब शुरुआती चोचला है ने वो तो तने मां वांगुर थी वेंदी बेड बॉक्स हां
अंग्रेजी अंग्रेजी तो के समझ में नहीं दो पापा मुझे देर दी थे आने बुध तू बिंदे राडी हां जानवर है ऐश कराजी ऐश करना चाहते ए बट ऐश कराजी 20 रुपए में ऐश शुरू में छोड़ा शुरू में दिमाग खराब न कबो मथे न चढ़वा वारन के हां अच्छा हां ठीक है वो बना तो बन बन शाबाश पार्वती विसायपति मुझे मतलब मुझे दिमाग बत्ती बड़ी बड़ी पार्वती बेटा मुझे मन तो करे अच्छा तो याद थी जरे पानी शादी थी नहीं मन तो मां तो ने चाहिए ने जो जलेबी बटी दो रोटी विची करे सच्चे गिया जो ये भी खाई रहा सी हटो आया जलेबी खाराण वाला ये प्यार शादी गालाई ने बगी इलू इलू तो थे पार्वती मुझे मन तो करे मुझे मन तो करे अरे मुझे मन तो करे तो वही जलेबी यार वरी वठी जाए खाऊं अरे ये इंतजार करने करने घड़ाई छोकरी फुटी थी नहीं किते ये ना कि वरी के ग्राहक के दुकान पे सिल्क जो अब समझाने लगो जे गुल्ली तू चुप कर बंद कर पांची बकवास अरे बेबी इने में बुरो मिनट से केड़ी गाल है भाई आए तो बोलो बोलो ली लड़ बोलो लगो ओके आई एम सॉरी हाने मके जेको जानो ना ओना जे मोह थई जमना पर बेटा वो ना कहीं आयो कोन तई किते ये तो ना कि रास्ते दी पतंग ना फेंक के लगाने में रोजे भाई मारन जी तो याद तो हुंदी है कसम सा हावी तोके वठी कडी कोनी दस मां अच्छा यानी बड़ी मिलने जो प्लान है ओ बेचारे मुरारी लाल जो का धंधो ही चापती है दो दुकान पे घट में घट पैसा तो कमाइंदो हो कुली चुप कर इंदा ही हुंदा अरे छुई की दिए कई तन अरे हो जो गई अच्छी है हाँ तो भक्तों भगवान श्री राम जी सेना में एक बांदर हुंदो हो हाँ जेको हनुमान जी सेना जो ही हुंदो हो उन्हें जी शादी कोन पई थे हनुमान जी समझाण ते वो शादी लाइ राजी थियो पोइ एक बांदरी सा उन्हें जी शादी जी गाल हली ऐं पो बांदरी बाग में मिली करे ही करे खिलने लगी हाँ तो भक्तों गुल्ली जी सगी होश में अच हे भगवान रामायण जी कथा पिया कयो हाँ ॾाढो सुठो मुंहिंजी मम्मी भी कंदी आहे कॾहिं कॾहिं ॾाढो सुठो लॻंदो आहे हाँ हाँ तव्हां भी तो हनुमान जी सेना जाई था लगो हनुमान जो भक्त आया ना ऐं असांजे पाड़े में जेको वो बजरंग अखाड़ो आहे न उन जो सेक्रेटरी भी आया पर वो ॻाल्हि तव्हां छॾियो तव्हां सिक ऐं श्रद्धा सां तपस्या कयो त तव्हांजी सभु मुरादूं पूरियूं थींदियूं बोलो जय बोले छा गाला भाई एतिरनि ॾींहंनि में एतिरो ॻाल्हाइण बि अची वियो ऐं ड्रेसिंग स्टाइल भी अच्छी है ट्रेंडिंग तो जोरदार पे हले अच्छा चाइना सिल्क जो मार्केट किया है ये कही दो ने पते जी गल अरे चाइना सिल्क जो मार्केट जबरदस्त पियो हले एक थान ते 25 रुपए जी बचत है आई अगर माल इंदौर में खड़जे ना इयो वरी केड़ो गाल लगाई बैठो तवा भाई अरे एक मिनट डाडो नफो है चाइना सिल्क में ताकि सुटी जानती लगे धंधे जी हां अरे खबर तो जो पापा है ना वो 25 थाने अहमदाबाद में खड़ी आयो ग्राहकुन जी त लाइन लगी मां बे के दी तां का चाइना सिल्क के बारे में गालाइंदो मां ये मुके जानो सा गालाणो अरे भाई जानो सा त उम्र भर गालाणो तवा
बारे में ॿुधायो। मां तो जानू के सुठो न लॻंदो। अरे जीजा जी सब किस्मत जो खेल आहे। काश मुंहिंजी शादी तव्हां सां थी हुजे त दुनिया जा सब कम छॾे निको कोई तव्हां सां चाइना सिटी जी दास्तान ॿुधा हां। भाई पार्क जी एकांत में केॾी सुठी थी लॻनि न ये ॻाल्हियूं। आई मरी वस अल्लाह छा थियो? अरे कुछ न वो मां घर थी वञा। घर मुंहिंजो घोट मानी ठाहे करे डाइनिंग टेबल ते मुंहिंजो इंतजार कंदो हूंदो। हाँ ऐं पोइ बासण बि त धोअंदो न। अच्छा तव्हांजो घोट मानी बि कंदो आहे बासण बि धोअंदो आहे? हाँ ऐं मानी खाई करे घर जा बासण ॿुआरा करे पाड़े जा बि बासण ॿुआरा करण वेंदो। अच्छा मां हलां थी। बाय। तव्हांजी साड़ी ॾाढी मस्करी आहे। अच्छा एडी थी वञो त हुन सां ई शादी कयो पागल थी था जी। पर हू त पढ़ियल आहे न बस बासण ॿुआरी वारे सां। ओफो हुआ तव्हांखे बणाईंदी गई ऐं तव्हां बणजंदा गया। बिल्कुल भोला आयो तव्हां। अरे सब समझा तो मां सब समझा तो। अरे असां दुकानदारनि वटि वक्त ही किथे हूंदो आहे। सॼो ॾींहुं बि दुकान जे कमनि में लॻा पिया हूंदा आहियूं। पोइ कॾहिं थोरो वक्त मिलंदो आहे त असां खिल मस्करी करे वठंदा आहियूं। आहा कुर्बान वञो तव्हां त तव्हांखे छा थो लॻे मां इंसान कोन आहियां छा? बस सब समझा तो पर हिकु ॻाल्हि आहे सभिनी खां सुठो पैसो कीअं कमाइबो आहे इहो बि मूंखे ॼाण आहे। ऐं सभिनी खां अहम ज़रूरत हूंदी आहे पैसो। बस पैसो 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 ॿियो कुछ न आहे न? छा? जानू सच्ची? हाँ मुझे जानू आज मैं तव्हांजे लाइ हिकिड़ी शइ खणी आयो आहियां। अच्छा छा खणी आया आहियो? ₹50? हाँ गिफ्ट गिफ्ट ₹50? नफ़े जा आहिनि तव्हांजे लाइ फ़ाइदो ई फ़ाइदो। मां कुछ समझस कोन। मां त सम्झा। अरे तव्हां उन ॾींहुं मूंखे हिकिड़ी पेन ॾिनी हुई ₹250 वारी। हाँ हाँ वो मां ₹300 में। छा? तव्हां वो पेन विकिणी छॾी? प्रेम जी पहिरीं निशानी प्यार जी पहिरीं गिफ्ट पहिरीं सूखड़ी तव्हां विकिणे छॾी। ₹50 जो मुनाफ़ो तव्हांखे मूंखां यानी पंहिंजी जानू खां वधीक इम्पोर्टेंट लॻो। न खपे मूंखे पैसा वठो। न ॻाल्हायो मूंसां न ॻाल्हायो। मां पंहिंजी ज़िंदगी हिकु अहिड़े शख़्स सां गुज़ारण जो फ़ैसिलो कयो जेको सिधो हो मासूम हो हुन सां जंहिंखे मुंहिंजे प्यार जी कोई क़दर ई न आहे। जंहिं इंसान जे लाइ मुनाफ़े ऐं नुक़सान जे अलावा ॿियो कुझु मैटर ई न कंदो आहे अहिड़े माण्हू सां गॾु मां नथी गुज़ारे सघां पंहिंजी ज़िंदगी। तव्हां प्लीज़ न वञो हली तव्हां वञो मूंखे न रहणो आहे तव्हां सां गॾु। न रहणो आहे तव्हां सां गॾु। व्यापारी आया न मूंखे लोरीअ में बि इहो ई सेखारियो वियो त नफ़ो ई सभिनी खां वॾी शइ आहे। वधीक पढ़ियल लिखियल कोन आया न। जानू मां बाबा खे पहिरियों ई चयो हो त पापा हीरो मखमल जी दबलीअ में ई सुम्हंदो आहे। तव्हां पढ़ियल लिखियल आहियो होशियार आहियो। तव्हांखे सुठो छोकिरो होशियार छोकिरो मिली वेंदो। तव्हां हुन सां ई शादी कजो सुखी रहंदा। जानू लालसाऊं इच्छाऊं सभिनी खे हूंदियूं आहिनि
मुखे भी हुई पर माण्हुनि मुझे मजाक ठाहे मुझी इच्छाओं के मारे छॾियो। मां ज़माने खां ॾाढो पुठियां थी वियो आहियां। ऐं ज़मानो मूंखां ॾाढो अॻिते निकिरी वियो आहे। घटि में घटि हिकु ॻाल्हि त सुठी रही त मूंखे ऐं तव्हांखे मिलण जो मौक़ो मिलियो। घटि में घटि हिक ॿिए खे सुञाणे त सघियासीं। हाणे सॼो किस्सो ख़तम थी वियो। तव्हां ॿिए कंहिंसां ई शादी कजो। न न किस्सो ख़तम कोन थियो आहे। किस्से जी त शुरुआत थी आहे। जानू तव्हां सां ई शादी कंदी। हाँ तव्हां सां ई। ही सब ॼाण सुञाण खां पोइ बि? हाँ एतिरो साफ़ मन, एतिरी सच्चाई, एतिरा सुठा संस्कार। ज़मानो तव्हां खां अॻिते कोन निकितो आहे पर तव्हां खां तमामु पुठिते आहे। तव्हां ॾाढो अॻिते निकिरी आहियो। जानू तव्हां जहिड़े हीरे जी क़दर थी करे। पर हिकु ॻाल्हि तव्हां जेको चवंदो न उहो मां कंदुसि। तव्हांजी हर ॻाल्हि मञंदुसि। बस ये ही ना ते नफे जी चिंता छॾे ॾिया। न बाबा तो पोइ चई छॾियां। हाँ लव यू अथव। हाँ लव यू टू। मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीरानी में भी आ जाएगी बहार। झूमने लगेगा आसमान, झूमने लगेगा आसमान। कहता है दिल और मचलता है दिल, मोरे साजन ले चल मुझे तारों के पार। लगता नहीं है दिल यहाँ, लगता नहीं है दिल यहाँ। आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी आ जाएगी बहार। झूमने लगेगा आसमान, झूमने लगेगा आसमान। आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी आ जाएगी बहार। झूमने लगेगा आसमान, झूमने लगेगा आसमान। कहता है दिल और मचलता है दिल, मोरे साजन ले चल मुझे तारों के पार। लगता नहीं है दिल यहाँ, लगता नहीं है दिल यहाँ। आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी आ जाएगी बहार। झूमने लगेगा आसमान।